पाकिस्तान न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं पिरियालो खां। पीपल्स पार्टी अॻुवाण सैयद जुमन शाह जी प्रेस क्लब पिरियालो में मीडिया आदो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जुमन शाह चयो त पिरियालो खे तालुके जो दर्जो ॾियारण लाइ जल्द ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वेंदी। समाजी अॻुवाण सैयद जुमन शाह, पीर साईं पागारे, अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह, अॻूणे वॾे वज़ीर सैयद गौस अली शाह, सैयद जावेद अली शाह, सूबाई ख़ासि मुआविन नवाब खान वसाण, सैयद बचल शाह ऐं पीपल्स पार्टीअ जी आला क़यादत खां मुतालबो कंदे चयो त क़दीमी शहर मखदूम जी नगरी पिरियालो खे तालुके जो दर्जो ॾियारण में किरदारु अदा कनि ऐं सैयद क़ाइम अली शाह खां पिरियालो खे तालुके जो दर्जो ॾियारण वारो कयल वाइदो पूरो करण जो पिणु मुतालबो कयो। सैयद जुमन शाह टाउन इंतिज़ामिया ते तनक़ीद कंदे चयो त शहर लाइ ईंदड़ बजट शहर ते ख़र्च न पई थिए, जंहिं सबबु शहर तबाह थी रहियो आहे। ईंदड़ फंड शहर ते ख़र्च थियणु घुरिजनि। तालुके जी हैसियत मिलण सां तरक़ी ईंदी, इस्पतालुनि तइलीमी इदारनि में तरक़ी ईंदी ऐं खोड़ सारियूं महरूमियूं ख़तमु थींदियूं। हुन शहरनि खे अपील कंदे चयो त शहर खे तालुके जी हैसियत ॾियारण लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो, मुतहद थियो, हिक ॿिए जो साथ ॾियो। हुन सभिनी सियासी, समाजी, मज़हबी धुरियुनि ऐं नौजवाननि खे मुतहद थी करे तहरीकी जदोजहद हलाइण जी पिणु अपील कई, जॾहिं त उन मौक़े ते फंक्शनल मुस्लिम लीग जो अॻुवाण फ़क़ीर अब्दुल करीम नोहाणी पिणु मौजूदु हो। रिपोर्ट अब्दुल कयूम शेख, पाकिस्तान न्यूज़ TV पिरियालो।